तहरीक जा लखे कारकुनों असाजा अगवान दोस्तों मोहम्मद खान बुरगड़ी साहब, हकीम हालेपोटो साहब, अब्दुल कादर राठो साहब, सैयद आलम शाह साहब, मजहर राहूजो साहब, अशफाक चनड़ साहब, सरताज चांडो, हकीम जंगेजो, हुस्ना राहूजो, उमरा समो साहिबा, सिंध तरक्की पसंद पार्टी जो सरबराह डॉक्टर कादिर मक्सी साहब, सिंध नेशनल पार्टी जो सरबराह अमीर भंबरो साहब, शाह मोहम्मद शाह साहब, सरवर बारी साहब, जमील उमर साहब, उस्मान बलोच साहब, शहीद निसार बलोच ने भा नादिर बलोच साहब, MNA मारवी मेमन साहिबा, इलाही बख्श बिगक साहब, SUP सिंध तरक्की पसंद पार्टी, जस्कम, JUI जमात इस्लामी जो नसरुल्लाह शजीर साहब, बलोच दोस्तों, पख्तून दोस्तों, उर्दू ॻाल्हाईंदड़ भाउरो, सिंधी ॻाल्हाईंदड़ भाउरो, पाकिस्तान जे हिन गुलदस्ते जे हर शाख ऐं हर टारी ऐं हर गुल जा नुमाइंदो, जिए सिंध, जिए तव्हांजी राजधानी कराची। आऊं तव्हांखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त पाण अचो त 2 मिंटनि जी ख़ामोशी इख्तियार कयूं। असांजे शहीद भाउरनि, शहीद बालाच मरी जे लाइ जंहिंजी कल वरसी हुई, शहीद शाहनवाज़ भुट्टे लाइ जंहिंजी कल ॾींहुं मल्हायो वियो, शहीद निसार बलोच लाइ ऐं असांजे बुज़ुर्ग अॻुवान ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई लाइ उन जे वफ़ात ऐं सोग जे हवाले सां अचो त 2 मिंट ख़ामोशी इख्तियार कयूं। मेहरबानी। अज ही जेके लखे माण्हू कराची पहुता आहिनि, उन खां अॻु में केतिरियूं ॻाल्हियूं हुयूं जेके तव्हां सां सलण जहिड़ियूं कोन हुयूं, तव्हां सां न कयूंसीं। पहिरें ॾींहं खां असांखे वार्न कयो वियो त सिंध में क़बाइलियत जो तूफ़ान आहे, कंदकोट मां पंधु न निकिरो। असांखे चयो वियो त हिते क़बाइली तज़ाद आहिनि, तव्हांखे का बि अणॼाण गोली निशानो बनाए छॾींदी, भेणुनि खे वठी न निकिरो। असांजे माण्हुनि खे हिसाइण जी कोशिश कई वई। राति फुलजी वटि असांजे भेनरुनि ऐं भाउरनि ते हमिलो कयो वियो, वॾेरनि पंहिंजे पालतू एजेंटनि ज़रिए फायरिंग कराई, असांजे माण्हुनि खे धमकियूं ॾिनियूं वयूं। हिते 2 अहिड़ा सीनियर सहाफ़ी मौजूदु आहिनि, हिकिड़ो हैदराबाद जो सहाफ़ी, ॿियो कराची जो, जिन मूंखे पर्सनली चयो त अयाज़ लतीफ़ साहब, तव्हांजी हयातीअ खे ख़तरो आहे, तव्हां केयरफुल रहो। अॼु हिननि लखे माण्हुनि कराची में गॾु थी इहो मैसेज ॾिनो आहे जे राह अजल कंहिं वरिती आहे, हिन भूए कई बि भरती आहे। जे राह अजल कंहिं वरिती आहे, हिन भूए कई बि भरती आहे। ही धरती तोखे परती आहे, महिमान हज़ारे मान रुगो, अख सारी रात न झपकी आहे, ऐं शबनम शबनम टपकी आहे। जे भूए घुरे थी पख, तंहिं ज़िंदान हज़ारे मान रुगो। तूं चओ न कुछा, तूं चओ न लुछा, पर तोखां हिकिड़ी ॻाल्हि पुछां, तूं कंहिं कंहिंखे ख़ामोश कंदे ऐलान हज़ारे मान रुगो। ही दौर अयाज़ गुज़रणो आहे ऐं पंहिंजो वारो वरणो आहे, तो ॿारनि नेठि त भरणो आहे, इम्कान हज़ारे मान रुगो। मेरे मीडिया के भाइयों, मेरे उर्दू बोलने वाले भाइयों, पंजाबी बोलने वाले भाइयों, पश्तो और बलोची और सराइकी बोलने वाले भाइयों, मैं आपके पास ये पैगाम लेके आया हूं और ये आपकी लाखों बहनें और भाई ये पैगाम लेके आए हैं कि पाकिस्तान हमारा है, आप सबका है। उसकी तहफ़्फ़ुज़, उसकी बका की जंग आप सबको मुश्तरका तौर पर लड़नी है।
मैं आपको ये बताने आया हूं कि ये लाखों लोग जो कंदकोट से निकले हैं, ये शिकायत भी लेके आए हैं, ये आपके पास एक इल्तिजा भी लेके आए हैं कि सिंध का पानी हमारे पास नहीं है, सिंध का कोयला छीन लिया गया, समर मुबारक के हवाले है। 1991 के अकॉर्ड के तहत पानी का फैसला जो उन्होंने खुद किया वो भी मंजूर नहीं है। सिंध को एनएफसी में रेवेन्यू जनरेशन के बुनियाद पे जो कुछ मिलना था वो नहीं मिल रहा। सिंध के तालिब इल्मों को कराची में पढ़ने की इजाजत नहीं है। कायद-ए-आज़म यूनिवर्सिटी में सिंध के तालिब इल्मों को विक्टिमाइज किया जा रहा है। 1940 के रेजोल्यूशन की वजह से हम पाकिस्तान में शामिल हुए थे, उसके तहत हमें हिस्सा नहीं मिल रहा। हमारे आइलैंड्स छीन लिए गए हैं, हमारे पास जमीनें बंजर हो गई हैं, हमारी माएं अपने बच्चे बेचने पे मजबूर कर दी गई हैं। सिंध के शाहराओं पर फकीरों का हुजूम है, हमारे माँ बहन और बच्चे खुदकुशियां कर रहे हैं। और दूसरी जानब ये करप्ट लोग, ये गद्दार लोग, ये एनआरओ के कदमों तले जूते चाटने वाले लोग मुल्क को अमेरिका का गुलाम बनाने पर उस पर तुले हुए बैठे हैं।